नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त उमर अकमल जी क़िस्मत जो फ़ैसिलो जल्द थियण जो इम्कान है। फिक्सिंग केस में मुलविस रांदीगर जी पेशी 27 अप्रैल ते थींदी। उमर अकमल ते एंटी करप्शन कोड जे आर्टिकल 244 जे 2 भेरा भञकड़ी जो इल्ज़ाम है। इन तहत कंहिं बुकी तरफ़ां राब्ते जी इतला बोर्ड खे न करण ते कार्रवाई थींदी है। PCB तरफ़ां उमर अकमल खे 17 मार्च ते नोटिस ऑफर चार्ज जारी कयो वियो हो। 20 फरवरी 2020 ते उबूरी तौर ते मुलतवी जो परवानो जारी कयो वियो। इन सबब PSL 5 में कोयटा गैलीरेटर ऐं उन जूं ख़िदमत हासिल करण लाइ महरूम रहियो। मिडल ऑर्डर रांदीगर पंहिंजे ख़िलाफ़ इल्ज़ाम एंटी करप्शन ट्रिब्यूनल में चैलेंज न करण जो फ़ैसिलो कयो है। कानून मूजिबि हाणे सज़ा जो फ़ैसिलो जस्टिस रिटायर फैसल मीरान चौहान जी सरबराही में डिस्पेंटरी पैनल खे करणो आहे। हिन गुज़िरियल ॾींहुं केस जी ॿुधणी लाइ 27 अप्रैल जी तारीख़ मुक़ररु कंदे उमर अकमल ऐं PCB खे नोटिस जारी करे छॾिया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।